किस्सो नंबर 8 तुंहिंजे माण्हू ऐं रईस जे माण्हू में फ़र्क़ु। को वाह भॼी पियो हो ॻोठ जे वॾेरे कमदार खे चयो त छेड़ वठी वञी वाह ॿधाए अच। वॾेरो तमामु कड़क माण्हू हो, सो कमदार छेड़ वठी कम खे वञी लॻो। पर थोरनि माण्हुनि हुअण करे ॻंढी देर में ॿधण लॻी रही हुई। कमदार बि जेको उतां लंघियो उनखे बेगर में पए वहायो। थियो ईअं जो वतायो फ़क़ीर बि किन ॿिनि वाटड़ियुनि सां गॾु उतां अची लंघियो। कमदार खेनि अकल कई त केरु आयो ऐं केॾांहुं था वञो। हिननि ॿिनि माण्हुनि चयो असीं फलाणे रईस जा माण्हू आहियूं, मेयूं करण पिया वञूं। पोइ वताए खां पुछियईं त तूं केरु आहीं ऐं केॾांहुं थो वञीं। वताए चयो त आउं अलाह जो माण्हू आहियां ऐं पंहिंजे ॻोठ पियो वञां। उन ते कमदार बिगड़ी चयुसि तूं अलाह जो बाक़ी असां ॿिया चोरनि जा माण्हू आहियूं। हा न, हेॾां अच, खण ॾलो, मुल्क तो ॿुॾे ही अलाह जो माण्हू थो चकर हणंदो हुते। वताए ॾलो खयो ऐं ख़ुदा खे चयाईं ॾिठई तुंहिंजे माण्हू सॾाइण ऐं रईस जे माण्हू सॾाइण में फ़र्क़ु। दोस्तो, सिंधी खोजी खे सब्सक्राइब करण न विसारींदा। वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो ज़रूरु इज़हार कयो।